नाज़रीन, मीरपुर ख़ास सिविल सोसाइटी पारां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में वॾा मंशा जा अड्डा क़ाइम हणण जो इंकशाफ कयो वियो आहे। रिपोर्टर रब नवाज़ पंवर मौजूदु मीरपुर ख़ास ज़िले बार एसोसिएशन खे सूरत-ए-हाल बाबति तफ़सीली ब्रीफिंग सेशन थियो, जंहिं में वकीलनि खे ब्रीफिंग ॾिनी वई। वाजिद लगारी, मंज़ूर मेमण, ताज रिंदई, जयराम अबूजो ॿुधायो त पुलिस रिपोर्ट में ज़ाहिर थियो आहे त मीरपुर ख़ास डिवीज़न में ज़हरीली मंशात जो 102 फैक्ट्रियूं ऐं अड्डा आहिनि। कराची डिवीज़न में 41, हैदराबाद डिवीज़न में 34, लाड़काना डिवीज़न में 34, सखर डिवीज़न में 35 ऐं नवाबशाह डिवीज़न में 84 मंशात जूं फैक्ट्रियूं मौजूद आहिनि। हुननि चयो त मीरपुर ख़ास पुलिस जी नाहेली सबबि मीरपुर ख़ास ज़िलो सभ खां मथां आहे। मीरपुर ख़ास में सुंदड़ी खां पोइ मीरपुर ख़ास ऐं झंडो कोट गुलाम अहमद में मंशात जो विकिरो थी रहियो आहे। हुननि वधीक चयो त 7 अक्टूबर 2019 ते सखर हाई कोर्ट जे सर्किट बेंच पंहिंजे फ़ैसिले में आईजी सिंध पुलिस खे पाबंद कयो हो त हू सिंध मां ज़हरीली मंशात जो मुकमल ख़ात्मो कनि, जंहिं जे नतीजे में मंशात जे ख़ात्मे लाइ टास्क फोर्स जोड़ी वई, पर उन ते अमल न थी सघियो ऐं मीरपुर ख़ास में ज़हरीली मंशात हथ करे स्कूलनि ऐं कॉलेजनि जे शागिर्दनि खे बि ॾिनी थी वञे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशात जो कारोबार हलंदड़ आहे, पर पुलिस कार्रवाई करण लाइ तयारु नाहे।